को ज़मानो हो त माण्हू कांक जे लवण खे महबूब जे अंगण अचण जी तस्बीह तौर लेखींदा हुया, पर अव्हां अलाए जे छो अॼु कबूतरनि खे पिया काबू करियो, उन्हनि जूं राहूं पिया ॾिसो। खुसा साहब, मां बि उन दिल वारे जे ओसीड़े में नेण विछाए संदसि पार खां ईंदड़ कबूतरनि खां पई पुछां त ए कबूतर, पिरीं जे पार खां पियो अची, ॿुधा त सही, मुंहिंजी बि खेनि यादगिरी हुई या न? अच्छा,